मौजूद दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो सदाम राजपुर टीवी आर्टिस्ट। दोस्तों अॼु असीं मौजूद आहियूं हिकु अहिड़ी पॉइंट ते जंहिंखे ॾिसण जी तमामु घणी हसरत हूंदी आहे माण्हुनि खे। जी हा दोस्तों, असीं अॼु गोरख हिल स्टेशन गोरख जेको असांजो जबल आहे उन जे आस पास आहियूं, जितां नए यानी गाज जेका वही ईंदी आहे उहा नई गाज अची चुकी आहे। हीअ ॾेखारियूं था तव्हांखे हिन पासे ॾांहुं। हीअ ॾिसो, हीअ जेका नई गाज आहे उहा हिन वक़्तु रवां आहे। हीअ अॻिते तव्हां ॾिसो था पिया त हीअ अॻिते हीअं हलंदी थी वञे, जंहिंजो निकाल सिस्टम अॻियां खां आहे। हिन ई गाज ते हितां जा जेके फसल आहिनि, हितां जूं जेके बनियूं आहिनि उहे आबाद थींदियूं आहिनि। हीअ माण्हू दुआऊं कंदा आहिनि त वरी हीअ पाणी अचे। ऐं हीअ ॾिसी सघो था त हीअ पाणी केॾो साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे। बिल्कुलु ईअं खणी चऊं हिन में को वधा न थींदो त ईअं पियो महसूसु थिए ॼणो कंहिं उतरनि इलाइक़नि में हुजऊं, ॼण कंहिं कश्मीर जे इलाइक़े में हुजऊं। ऐं बिल्कुलु साफ़ पाणी जेको एतिरनि पथरनि में तमामु शफ़ाफ़ पियो ॾिसिजे ऐं उन में ज़रे बराबरि बि का मेराण कान्हे। ऐं हीअ हिकिड़ो बहितरीनु नज़ारो आहे। मां चयो त अॼु जेके असांजा चाहींदड़ आहिनि, जेके ॾिसंदड़ आहिनि, अॼु उन्हनि खे बि असीं ॾेखारियूं। ऐं दोस्तों हीअ मुंहिंजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं हिन वीडियो ते कमेंट कजो ऐं ॿुधाइजो त हीअ तव्हांखे थोरो साइड सां असां ॾेखारियूं त हीअ जबल जेको आहे हीअ बिल्कुलु हीअ वेझो आहे। हीअ जबल आहे, हीअ अञा हिन जो हेठियों नंढो हिसो आहे। अञा जेको गोरख आहे उहो परियां साइड आहे। दोस्त परियां बीठा आहिनि, हू तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। हीअ परियां खां हथु खणी रहिया आहिनि। ऐं उन खां बैक साइड में जेको आहे उहो गोरख आहे। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो नज़ारो आहे। ऐं कुझु ख़ौफ़ थिए पियो, दिलि चवे पई त जेकर हेठि लही वञूं ऐं पाणी खे टच कयूं, पर सची ॻाल्हि आहे त थोरो ॼणो जेको वक्रो आहे उहो इलाही तेज़ पियो ॾिसिजे ऐं ड्रिज थिए पियो। ऐं वरी तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में तव्हां सां मुलाक़ात कबी। तेसिताईं जे लाइ असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच।